कंदासीं कोडेजी में ख़बर है शेयर कंदासीं कोडेजी वेझो कांधड़ा बिरादरी जी बिंदुरिन में हलंदड़ पुराणी तकरार तां नौजवान क़त्ल थी वियो आहे। ॻोठ मिठण फ़कीर कांधड़ो में हथियारबंद नौजवान रशीद अहमद के गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। इतला ते पुलिस पहुची नौजवान जो लाश अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। पुलिस जो चवणु आहे त धुरिन में पुराणो तकरार हलंदड़ हो जंहिं तां नौजवान खे क़त्ल कयो वियो आहे। कोडेजी में ख़बर शेयर कई पिया कोडेजी वेझो कांधड़ा बिरादरी जी बिंदुरिन में हलंदड़ पुराणी तकरार तां नौजवान क़त्ल थी वियो आहे। ॻोठ मिठण फ़कीर कांधड़ो में हथियारबंद नौजवान रशीद अहमद के गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। इतला ते पुलिस पहुची नौजवान जो लाश अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। पुलिस जो चवणु आहे त धुरिन में पुराणो तकरार हलंदड़ हो जंहिं तां नौजवान खे क़त्ल कयो वियो आहे। कोडेजी वेझो कांधड़ा बिरादरी जी बिंदुरिन में हलंदड़ पुराणी तकरार तां नौजवान क़त्ल थी वियो आहे। ॻोठ मिठण फ़कीर कांधड़ो में हथियारबंद नौजवान रशीद अहमद के गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। तफ़सील मालूम कंदासीं धरती टीवी जे रिपोर्टर हसन रज़ा बहमरो खां। जी हसन रज़ा आगाह कजो। जी बिल्कुल मां तव्हांखे ॿुधाए थो कोडेजी ॻोठ मिठड़ फ़कीर कांधड़ो में पुराणी दुश्मनी तां नौजवान रशीद अहमद वलद अली मोहम्मद कांधड़ो के गोलियूं हणी नामालूम माण्हू क़त्ल करे छॾिया। वारसनि इहो ॿुधायो त पंहिंजी ज़मीन ते सुतल हुयो। रशीद अहमद कांधड़ो खे सीनो ऐं जंगुनि में जेको आहे गोलियूं हणी करे जेको आहे दुश्मननि क़त्ल कयो आहे। जॾहिं त बिरादरी जे माण्हुनि सां तकरार बि हलंदड़ आहे। कोडेजी पुलिस पहुची लाश कोडेजी अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। जॾहिं त पोस्टमार्टम जे बाद जेको आहे लाश वारसनि जे हवाले कयो वियो आहे। कोडेजी पुलिस वधीक इहो बि ॿुधायो त कांधड़ा बिरादरी जे पाणत में हलंदड़ जेको आहे तकरार आहे इंक्वायरी करे रहिया आहियूं। कातिलनि खे बख़्श न कयो वेंदो। जी महिरबानी हसन रज़ा तफ़सील जे लाइ।